नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गॾाप में ख़बर ॾींदा हलूं त मौलवी तमीज़ुद्दीन सुल्तान आबाद क़ेमआरी टाउन जो रवासी अमान Allah खान संदसि प्लाटन ते कब्ज़े खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस करण गॾाप प्रेस क्लब पहुची वियो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन ॿुधायो त मुंहिंजो वालिद जेको FIA में मुलाज़िम हो, पंहिंजी ज़िंदगी में 1990 में एहतियात टाउन ए ब्लॉक में प्लाट ख़रीद कया ऐं 500 गज जी ज़मीन ते हिकु मस्जिद तमीर कराई, जंहिंमें अताउर रहमान वल्द मोहम्मद यूसुफ खे पेश इमाम मुक़ररु कयो ऐं मुंहिंजो वालिद जेसीं ताईं ज़िंदा हो हुन जॻह जी संभाल कंदो रहंदो हो। पर हिन जे मरण खां पोइ पेश इमाम अताउर रहमान जेको हिकु सियासी जमायत जो असर व सुरूख इस्तेमाल कंदे वधीक प्लाट ते कब्ज़े जी कोशिश कई है, जंहिं ते मूं हिन सां फोन ते ॻाल्हायो। इन बाद हिन चालाकी कंदे भर पासे जे रवासियुनि ऐं पाड़ेसरनि माण्हुनि खे मुंहुं जे खिलाफ़ भड़काइण जी कोशिश कई, पर पाड़े वारनि जे माण्हुनि हिन खे सहारो न ॾिनो। इन बाद हिन कुझु नामालूम माण्हुनि जो थ्रू मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾियण शुरू कयूं। हिन वधीक चयो त आऊं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DG रेंजर्स ऐं ॿिया आला इख्तियारनि खे अपील तो करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं कानूनी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।